नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल पूछना है। हाँ तो भक्ति मार्ग में चवंदा आहिनि हाँ कि भगवान जे भंडारे मां रोटी खाईंदासीं हाँ त सभु दुख पाप सभु दूर थी वेंदा। हाँ पर उते त कॾहिं कॾहिं थी रोटी खाइजे हाँ भंडारे में हाँ त छा पोइ उहे रुॻो कॾहिं कॾहिं पाप ख़तमु थींदा या दुख दूर थींदा? हाँ हिनखे थोरो स्पष्ट थींदो? हाँ ॾिसो, हिन जो अर्थ शायदि जीअं पाण कुझु बि भॻवान जे नाम जो ठाहींदा आहियूं त हुन जी स्मृति जे लाइ ठाहींदा आहियूं। भई हिन देव जो लाइ भोग लॻणो आहे, हिन त्योहार ते हिन देवी जो देव जो भोग लॻणो आहे। त हिन समय बि पाण घर में ई ठाहींदा आहियूं, लेकिन उहो चीज केॾी स्वादिष्ट ऐं शक्तिशाली ठहींदी आहे। छो जो हुन महिल पंहिंजे मन में हुननि जी यादि रहंदी आहे। त मंदिर आदि गुरुद्वारे आदि में बि जो चईंदा आहिनि कि लंगर खाओ, प्रसाद खाओ, दुख दूर थी वेंदा, तव्हांजा पापनि खां मुक्त थी वेंदो। छो जो हुते सभु छा चईंदा आहिनि कि इहो भॻवान जो ई घर आहे, कि भॻवान जो ई घर आहे, भॻवान जो ई सभु कुझु आहे। त हिकु तरीक़े सां उहे सभु माण्हू ट्रस्टी ठही करे उहो संभालनि था। मालिक केरु आहे उहो हुते, उहो देव देवी जेको मंदिर आहे उहो मालिक हुनखे सम्झी करे हुनजे नाम जो भोग ठहींदो आहे, हुनजे नाम भक्तनि जे लाइ रोटी आदि ठहींदी आहे। त अगरि पाण बि पंहिंजे घर में इहो सोचूं कि उहो घर जो न आहे, तव्हांजे बि देवी देवी या गुरू खे या कहिड़े जंहिंखे बि मञंदा हुजो कि मुंहिंजो न आहे, इहे सभु हुनजो आहे, ये धन संपत्ति मन तन मन धन सभु हुनजो आहे। बुख सां चईंदा त आहियूं, लेकिन पाण इहे सम्झूं ऐं सुबुह खां वठी राति ताईं इहे सोचूं कि जेको मां सॼो ॾींहुं कर्म कयो, जेकी मां रोटी ठाती, उहो मां कंहिंजे लाइ ठाती ऐं कंहिंजे घर में मां कमु थी कयां, कंहिंजे घर में मां रोटी थी ठाहियां, कंहिंजे घर जी मां रोटी थी खायां। अगर मैं ये सोचतमि कि परमात्मा जे घर आऊं, परमात्मा जे घर में ही मां वेही करे परमात्मा जे ही भंडारे में मां रोटी ठाहे करे खायां थी परमात्मा जी यादि में, त हुन सां बि पंहिंजा पाप मुक्त थी वेंदा। त पंहिंजे पाण खे ट्रस्टी सम्झो। पाण खे अगरि जेका बि मंदिर आदि जा वाइब्रेशन, गुरुद्वारे आदि जा वाइब्रेशन शो हूंदा आहिनि, भई उहो ईंदो ई आहे। भई ये कृष्ण जो मंदिर आहे, ये राम जो मंदिर आहे, ये सिख जो मतलब गुरुद्वारो आहे, ये शिव जो मंदिर आहे। त तव्हांजो घर कहिड़ो अथव? जंहिंखे बि तव्हां मञंदा हुजो हुनजो घर आहे इहो। हुनजो घर मतलब हुनजो ई किचन हूंदो, हुनजी रोटी पाणी हूंदी, हुनजो ई ॾिनल सभु हूंदो। तव्हांजे धंधो दौरी कोन अथव, कंहिंजो धंधो दौरी आहे? परमात्मा जी, जंहिंखे बि मञंदा आहिनि। हा, लेकिन इहे कॾहिं ईंदो पंहिंजे मन में? जॾहिं पाण रोज़ राति जो या सुबुह जो उथी करे, जीअं मालिक खे पंहिंजो पाण सभु ॾियणो पवंदो आहे न, त रोज़ राति जो सुम्ही करे तव्हां सभु कुझु छा कयो, तव्हांजे मन बि हुनजो कोन अथव, सॉरी मन बि तव्हांजो कोन अथव, हुनजो अथव। त तव्हां मन में बि छा सोचो, तन खे बि तव्हां कीअं कीअं संभालियो, हुनखे कहिड़ो कहिड़ो रोग अथव, बि तव्हां अॼु केतिरो कमायो, कीअं कमायो, सभु कुझु जॾहिं पाण हुनखे चार्ट ॾींदासीं, हुनखे सभु रिपोर्ट ॾींदासीं, तॾहिं ई पंहिंजे मन में इहो पको थींदो। तॾहिं ई पाण घर में बि 3 टाइम खाईंदासीं त हुन सां बि पंहिंजी आत्मा जा दुख पाप सभु मुक्त थी वेंदा। काल कंटक दूर सभु। त केॾो सहज उपाय आहे न। बस हिकु अटेंशन जे लाइ पाण खे जेकी भई धंधा दौरी कंदा आहिनि त रोज़ राति जो हिसाब कढंदा आहिनि न। भई तव्हां के नौकर खे बि विहारंदव पंहिंजी दुकान ते त उहो बि सोचदो मूंखे राति जो पंहिंजे मालिक खे पूरो हिसाब ॾियणो आहे।
त तव्हां बि ट्रस्टी अर्थात मुंहिंजो कुझु बि न आहे, इहो हुनजो आहे, हुनखे मूंखे रिपोर्ट ॾियणो आहे। पोइ ॾिसजो तव्हांजे मन में अगरि कुझु ग़लति वीचार बि ईंदो न त पाण खे अटेंशन न ईंदो, न मूंखे हुनखे ॿुधाइणो आहे। अगरि मां कुझु ग़लति सोचे करे कयो त मूंखे पोइ पनिशमेंट मिलंदो। अगरि मां कुझु ग़लति रीति सां कमायो त उहो बि मूंखे रिपोर्ट ॾियणो पवंदो, हुनजो बि पाप आहे। हिन सां पाण सभु दुनिया जी बुराइयूं आदि सां बि पाण मुक्त थी वेंदासीं। ठीकु आहे? जी दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।